हिकिड़ो कदम भी अॻिते न वधाए जाए। छो आयो आहे हिते? तुंहिंजी औकात ई कोन्हे मुंहिंजे आरो बीहण जी, छो त तूं मुंहिंजी पुठीअ में खंजर घोपियो आहे। छो आयो आहे हिते? ॿुधाए ॿुधाए छो आयो आहे हिते? तू जेको चवंदे मां अखियुनि ते रखंदुसि। मूंखे सिर्फ़ तू हिकिड़ो मौक़ो ॾे त मां पंहिंजो पाण खे वाज़े करे सघां तुंहिंजे साम्हूं। मूंखे तुंहिंजी का बि सफ़ाई न घुर्जे, छो त मां तोसां को रिश्तो रखण ई कोन थो चाहियां। ॾिस सौरभ, मां तो वटि हली आयो आहियां। तुंहिंजे दिलि में अञा बि मुंहिंजे लाइ नफ़रत आहे? हाँ, पाण हिकु ई माउ पीउ जा औलाद आहियूं। कॾहिं बि न। सोराब के धोखेबाज़ जो भाउ नथो थी सघे ऐं न ई थींदो। मां तोखे हिते रोकण सिर्फ़ इन करे आयो आहियां त मां पंहिंजी कंहिं बि प्रॉपर्टी ते तुंहिंजा नापाक कदम बर्दाश्त नथो करे सघां। ही ॾिस, ही तुंहिंजे हिस्से जी प्रॉपर्टी जा कागज़ मां तुंहिंजे नाले ते करे छॾिया। तुंहिंजी हिन मामूली मिल्कियत जी मुंहिंजे आॾो का बि हैसियत कोन्हे। हिन में बि ज़रूर तुंहिंजी का दगा लिकियल हूंदी। मां दगा सां न, रत जे नाते सां आयो आहियां। अल्लाह साईं तोखे अञा घणो ॾे। मां त हिन में ख़ुशि आहियां। ॾिस, तूं मुंहिंजो नंढड़ो भाउ आहीं। मां सम्झां थो तुंहिंजी कावड़ मूं ते जाइज़ आहे, पर तूं मूंखे हिकिड़ो भेड़ो मौक़ो त ॾे। इहो सभु कुझु ॿुध त सही, त ईअं छो थियो? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ, मूंखां ऐं मुंहिंजी फैमिली खां परे रहिजां, कॾहिं बि असांजे साम्हूं न अचिजां, छो त मां तोसां को बि रिश्तो रखणु कोन थो चाहियां। ॾिस सौरभ, हिकु ई माउ पीउ जो औलाद आहियूं, केसि ताईं ईअं रहंदासीं? मां तुंहिंजो हक़ तोखे ॾियण आयो आहियां बाबा, पोइ भली तूं मूंसां न जुड़, पर हिकु दफ़ो तूं मूंखे पंहिंजो पाण खे वाज़े करण जो मौक़ो त ॾे। अच्छा, मतलब तूं ॾोही न आहीं? तूं त ॾाढो सुठो आहीं। हाँ, इहो मूंखां पुछ त मां पंहिंजा बच्चा वठी रातुनि में कीअं रुलियो आहियां, ऐं तुंहिंजे करे मां जेल बि कटी आहे। मुंहिंजे लाइ तूं उन ॾींहुं ई मरी वएं, जे ॾींहुं तूं सरकारी कागज़नि में बुखे माराए छॾियो हो। न मां तुंहिंजो भाउ, न तूं मुंहिंजो भाउ। ॾिस सौरभ, तोखे ग़लतफ़हमी आहे। मां अहिड़े क़िस्म जो को बि कमु न आहे कयो। ऐं हिननि कागज़नि खे तूं ॾिस, ही तोखे कागज़ सभु कुझु ॿुधाए छॾींदा। तुंहिंजा कागज़ पाण वटां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।